वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ ऐं जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान विच में राब्तो थियो आहे। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त CCI जे इजलास खां अॻु कैनाल ते कमु शुरू छो कयो वियो। वज़ीर-आज़म कैनाल मंसूबे जे हवाले सां मौलाना फज़लुर रहमान खे आगाही ॾिनी। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त नोटिफिकेशन जारी थियण ताईं गैर यकीनी वारी सूरत-हाल रहंदे। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त इत्फाक़ राय खां सवाइ को बि मनसूबो शुरू न कयो वेंदो। अहम ख़बर ही अवां खे ॾियूं पिया। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ ऐं जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान विच में राब्तो थियो आहे। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त CCI जे इजलास खां अॻु कैनाल ते कमु शुरू छो कयो वियो। वज़ीर-आज़म कैनाल मंसूबे जे हवाले सां मौलाना फज़लुर रहमान खे आगाही ॾिनी। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त नोटिफिकेशन जारी थियण ताईं गैर यकीनी वारी सूरत-हाल रहंदी। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त इत्फाक़ राय खां सवाइ को बि मनसूबो शुरू न कयो वेंदो। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ ऐं जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान विच में राब्तो थियो आहे। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त CCI जे इजलास खां अॻु कैनाल ते कमु शुरू छो कयो वियो। वज़ीर-आज़म कैनाल मंसूबे जे हवाले सां मौलाना फज़लुर रहमान खे आगाही ॾिनी। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त नोटिफिकेशन जारी थियण ताईं गैर यकीनी वारी सूरत-हाल रहंदे। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त इत्फाक़ राय खां सवाइ को बि मनसूबो शुरू न कयो वेंदो। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ ऐं जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान विच में राब्तो थियो आहे। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त CCI जे इजलास खां अॻु कैनाल ते कमु शुरू छो कयो वियो। वज़ीर-आज़म कैनाल मंसूबे जे हवाले सां मौलाना फज़लुर रहमान खे आगाही ॾिनी।